दौलतपुर शहर के सोशल समाजी वर्कर मुख्तियार उनड़ आमिर मला ख़ालिद ओटो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में दौलतपुर सफ़न बाईपास राजा CNG खां सकाफ़ती रैली कढी वई। रैलीअ में वॾे अंग में सियासी समाजी अॻुवाणनि शागिर्दनि शहरनि दुकानदारनि वॾनि तोड़े नंढनि ॿारनि समेत सिंधी टोपी अजरक सिंधी सकाफ़त वेस पाए रैलीअ में शरीक थिया। जॾहिं रेको साउंड हलंदड़ क़ौमी गीतनि ते माण्हू रक़्स कंदा झूमंदा रहिया, जॾहिं त रैली शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि तां रस्तनि तां थींदी। दौलतपुर प्रेस क्लब ते पहुती जिते सदर वली मोहम्मद जोकी अरबा मला लंगा न्याज़ उनड़ मुदस्सर उमरानी गुलनि जी वर्षा कई। बाद में उते रैली में शरीक माण्हुनि क़ौमी गीतनि ते रक़्स कयो। मुज़म्मिल हुसैन लंगा, दौलतपुर सफ़न। तेरा